बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम सामईन व नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम दिल जी दुनिया। आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो मेज़बान क़ुर्बान अली क़ाबिल। उमेद कयूं था अवां ख़ुशपाश हूंदा, पंहिंजी ज़िंदगीअ मां लुत्फ़ अंदोज़ थींदा हूंदा। हाणे पेश आहे अॼोको प्रोग्राम दिल जी दुनिया। छाखे वञी छो तूं ॿेली थिए ॿियनि जो, वठ कंजक करीम जी जग जे वालीअ जो। सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। दोस्तो, हिकु शख़्स कंहिं इंसान ॾे बिना कंहिं कमकार जे निकिरी पियो, पंधु कंदो वियो, बनियूं ॿारा वाहिण वाहिरा, वणनि ॿूटनि जा नज़ारा कंदो, पंहिंजे सफ़र खे जारी रखंदो वञी रहियो हो। जॾहिं कंहिं चौक ऐं रस्ते जे किनारे ते पहुतो, उनखे हिकु अजनबी माण्हू मिलियो। उन हिन खां पुछियो, केॾांहुं पेर खयां अथई? हिन दिलि में सोचियो त हीअ अलाह त केरु आहे? मूं हिनखे ज़िंदगी में कॾहिं बि न ॾिठो आहे। ख़ैर, हिन पाण खे संभाले ॻाल्हायो ऐं चयो त आऊं त हिकु मर्द सां मोहबत करियां थो। उन जी मुलाक़ात जो शौक़ु मन मंदर में जाॻियो आहे। उन ख़ातिर हिन पेचरे ते हली रहियो आहियां। इन ते उन शख़्स वरी उन खां अजीब सवाल कया। चई, छा उनजो तोसां को रिश्तो आहे? छा तो उन सां को सौदो कयो आहे? छा तुंहिंजो उन ते को थोरो ऐं अहसान आहे? उन ते उन शख़्स चयो त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। उन चयो त पोइ तो एतिरो पंधु छो कयो आहे? उन ते हिन जवाबु ॾिनो, ऐं अल्लाह कारण हिन सां मोहबत करियां थो। पोइ हिन जवाबु ॾिनो त आऊं तोखे हिकु नियापो ऐं सन्हियो ॾियणु आयो आहियां। जीअं तूं मुसलमान सां अल्लाह कारण मोहबत करें थो, अल्लाह बि तोसां ईअं मोहबत करे थो। ए आदम ज़ाद, तूं अॼु इंसान जो वेरी थियो वेठो आहीं। हिक ॿिए जे लाइ दिलि जी धरतीअ में नफ़रतनि जा ॿिज पोखे वेठो आहीं। बेगुनाह इंसान खे ताक़त जे नशे में अची उनखे हवस जो शिकार बणाए वेठो आहीं। तुंहिंजी ज़बान ॿिए इंसान लाइ कारीर नांग थी वेठी आहे। तुंहिंजा हथ इंसान जे रत सां रंगीन आहिनि। तूं पंहिंजे किरदार खे ॿिए इंसान ज़ात लाइ सुहिणो छो नथो बणाईं? जीअं वण पाण सर्दी गर्मीअ जी तपश सही ॿियनि खे थधी छांव ॾींदो आहे। वणनि खे धोको पथर भितर हणंदे उहो मोट में ताज़ा मेवा तोखे ॾींदो। इंसान ज़ात लाइ दिलि में अहसास रख, ॿियनि लाइ क़ल्ब में सुठा जज़्बात रख। पथर वांगुरु सख़्तु न, बल्कि मेन वांगुरु नरम बणिजी वञ। ज़िंदगी ॾाढी मुख़्तसर आहे। रूह जो पखी ख़बर ई नाहे कहिड़े वक़्तु हमेशह लाइ उॾामी वञे। एतिरी मुख़्तसर ज़िंदगी में मोहबत ऐं प्यार ॾे। पंहिंजे प्यार जूं ख़ूबसूरत यादूं दुनिया में छॾे वञ। तुंहिंजो वजूद मौजूदु हुजे या न, पर तुंहिंजे मोहबत जा आसार दुनिया में मौजूदु हुजनि। इन्हनि यादगिरियुनि जे करे तूं दुनिया में ज़िंदा हूंदे। इंसान उहो आहे दोस्तो जेको ॿिए इंसान सां मोहबत करे, वरना उन इंसान खे इंसान सॾाइण जो को हक़ न आहे। मुसलमान सभु हिकु जिस्म वांगुरु हूंदा आहिनि। जिस्म जे कंहिं हिसे खे तकलीफ़ पहुचंदी आहे, सारो जिस्म बेक़रार थी वेंदो आहे। हिन वक़्तु ॾींहं ॾिठे हलंदड़ मुसाफ़िरनि खे फुरण, इन जे माल मिल्कियत खे खसणु, इहा किथे जी मुसलमानी आहे? छा इहा इंसानियत आहे? न न, इहो इंसान सॾाइण जो हक़ न आहे। उहो को दरंदो हूंदो जेको ईअं इंसान सां करे थो।
पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो था, टे शयूं हिकु मुसलमान जे ॿिए मुसलमान ते हराम आहिनि। पहिरीं जान, ॿियो माल, टी इज़त। ए इंसान माण्हुनि सां बिना लालच जे मोहबत रख त अल्लाह बि तोसां मोहबत करे। रब पाक पंहिंजे मखलूक सां ॾाढो प्यार करे थो। तूं ॾिस उन जे मखलूक सां कहिड़े नमूने सां थो हले। नफ़रत जे ज़हरीले नांग खे मन मां कढी दिलि में प्यार जे पखी खे जनम ॾे। इन ते पंहिंजे मेज़बान क़ुर्बान